हाँ अॻिते कथा थी अचे। बलराम जी महाराज रुक्मीअ खे मारे छॾियो। रुक्मी केरा? रुक्मणी माता जो वॾो भाउ जेको भगवान कृष्ण सां दुश्मनी कंदो। चौसर खेॾनि पिया, ये शतरंज खेॾबा थी हिकिड़ी चौसर पुराने ज़माने में हलंदी, उन बेईमानी कई, कपट कयो। हिकु बार ॿ बार टे बार बलराम जी जीते वञनि, वो चए न मां जीतियो आहे। हे ॼाणनि छा आहे? गायूं चारण वारा, हिननि खे कहिड़ी ख़बर? आकाशवाणी थी बलराम जी जीते रुक्मी हारे, तॾहिं बि न मञी। आयो गुस्सो, ठका कयो हन बलराम जी महाराज प्रहार, उते ई मुकुंदाय नमो नमः। शादी में आया भगवान कृष्ण सोचियो दाऊ जी जो पक्ष खणंदुमि, धर्म जी ॻाल्हि आहे त धर्म पत्नी नाराज़ थी वेंदी रुक्मणी, ऐं हिन जो पक्ष खणंदुमि। मैं दाऊ जी मारियो त न वीचारे खे, चमाट हणो सां, धक हणो सां मारे ई छॾियोसि वीचारे खे जान सां। त दाऊ जी महाराज शेषनाग जो अवतार आहिनि, वॾा भैया आहिनि, इहे नाराज़ थी वेंदा। कीअं कमु कजे? चुपचाप भगवान बिना ॻाल्हाए रुक्मणी माता खे चवनि था देवी जी घर हलो, हाँ ॾाढो शौक़ु आहे, हलो सभु शांति थींदी। पतिव्रता स्त्री माता लक्ष्मी रुक्मणी माता चुपचाप श्री कृष्ण सां गॾु हली आई। कुझु चयूं कोन, ॻाल्हि ईअं ठाहे वरितऊं बिना ॻाल्हाए। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण गोविंद मुरारी।